नाज़रीन, थारूशा वेझो बासर फोती नींगरीअ जो लाश कब्रिस्तान में दफ़नाइण खां रोके छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर मोहम्मद जुड़ियल मंगी खां। जी मोहम्मद जुड़ियल मंगी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ठारूशा भरिसां ॻोठ छुटो कलोड़े में पोरियत अब्दुल गफ़ार कलोड़े मीडिया रोईंदे ॿुधायो त मुंहिंजी 1 साल जी मासूम निंगरी अक्सा कलोड़ो बीमारीअ सबबु फोथी वई। संदसि मड़ आरिफ शाह कब्रिस्तान में दफ़नाइण लाइ पहुतासीं त पंहिंजे ई बिरादरीअ जे भाउरनि शाहन कलोड़ो, गफ़ार कलोड़ो, लतीफ़ कलोड़ो लाश दफ़नाइण न ॾिनो ऐं हिननि असांखे लठियूं ऐं सिरोटा हणी मुक़ाम मां ॿाहिरि कढी छॾियो। हिननि वधीक ॻोठाणनि गुलाम हैदर, अब्दुल गफ़ार, सादिक, सफदर ऐं अमीन पारां लाश मेन रोड ते लकी एहतजाज कयो वियो। हिननि एहतजाज कंदे चयो त फौरी तौर ते मासूम निंगरीअ जो लाश कब्रिस्तान में दफ़नाइण ॾिनो वञे ऐं हमले आवरनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में नेशनल हाईवे खे लाश रखी नेशनल हाईवे खे बंदि करे एहतजाज कयो वेंदो। जी मोहम्मद जुड़ियल, अव्हां जी महिरबानी।